असां हिन वटि शहदाद कोट में मौजूदु आहियूं। मुसलसल 1 खां 4 ग्रेड में माज़ूरनि जी जेकी कोटा आहे उन कोटा में जेको आहे DC जेको आहे गबलो कयो आहे, माज़ूरनि खे पंहिंजो हक़ु ॾिनो आहे। माज़ूरनि तरफ़ां वक़फ़े सां मुख़्तलिफ़ ॾींहंनि में जेको आहे पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कयो आहे, पर DC ऐं हुकूमत तरफ़ां को बि लाइ अमल न जोड़ियो वियो आहे, न ई हक़दारनि खे हक़ु मिलियो आहे। अॼु माज़ूर हिते मौजूदु आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि छा मुतालबो आहे। छा मुतालबो आहे तव्हांजो? असांजा 124 वारी जेका ताज़ी भर्ती कई वई आहे उन में जेके असांजूं जेके नौकरियूं आहिनि, कमरदीन गोपांग जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़िले जो सदर आहे, ऐं ॿियो डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट इमदाद अबड़ो, ॿाहिरियां लाड़काणे जा माण्हू हाणे हिते भर्ती करे असांजी कोटा जेका आहे विकिरो करे छॾी। उन पंहिंजा पंहिंजा ताज़ा ॿाहिरि खयां अथई। असां उन अहिड़े अमल जे ख़िलाफ़ु जेको आहे असां एहतिजाज कयूं था पिया। असां पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं। पूरी सिंध में इहो ज़ुल्म न थियो आहे जेको कंबर शहदाद कोट में थियो आहे। इनशाला असां पंहिंजे हक़नि ख़ातिर वेठा आहियूं ऐं एहतिजाज कयूं था। इनशाला असां एहतिजाज कंदा रहंदासीं जेसीं ताईं असांजा जेके माज़ूरनि जा आर्डर आहिनि उहे जेसीं असांखे न ॾिना वेंदा ओसीं ताईं इनशाला असां वेठा रहंदासीं। असांजो मुतालबो इहो आहे त सभु असां माज़ूरनि जो जेको आर्डर आहिनि उहे असांखे ॾिना वञनि, माज़ूर असांजा प्रमोशन में कया वञनि ऐं असांजे माज़ूरनि जी औलाद जा जेकी कोटा उहा बि असांखे ॾिनी वञे। असां महिनत मज़ूरी करे पढ़ियासीं लिखियासीं, इन जे करे त पीउ माउ खे पंहिंजे बचनि खे औलाद खे असां पिनण ते असांखे मजबूर था कनि। असां पिनण जहिड़ा न आहियूं, पढ़ियल लिखियल सुलझियल MA MA PA सभु सुलझियल आहिनि। ख़ुदा असां सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहिब खे, अदी फरियाल टालपुर खे, नवाबज़ादा मीर नादर ख़ान मक्सी खे अपील था कयूं। ख़ुदा अॻ में बि असां सां नवाबज़ादा मीर नादर ख़ान मक्सी असांजी भलाई कई, असां माज़ूरनि खे आर्डर वठाए ॾिनई। हाणे बि ख़ुदा असांखे आर्डर वठी हाणे आर्डर ॾिना वञनि त असां पंहिंजे बच्चनि जो पेट पालियूं, पंहिंजी सुखी ज़िंदगी गुज़ारियूं। असां हुकूमत पाकिस्तान खे अर्ज़ु था कयूं त ख़ुदा असांजी कोटा उहा त असांखे ॾिनी वञे, ॿियो न ॾियो, असांजी कोटा त ॾिनी वञे। माज़ूर महिरबानी करे बसि अलाह खे मञो। हे माज़ूर सभु वीचारा बेरोज़गार आहिनि, उन जे करे बसि कुर्ब कयो ॾिनो वञे। असां हर पल दुआऊं कंदासीं। गोपाल खां इहो मुतालबो थो कयां त छा तोखे मज़ूर यादि न आहिनि? असांजी पर्सन 5 कोटा उहा बि असांखे नथी ॾिनी वञे ऐं DC कंबर शहदाद कोट असां मज़ूरनि जा हक़ खाई खपाए छॾिया आहिनि, कमरदीन गोपांग खाई खपाए छॾिया आहिनि। असां मुसलसल हे माज़ूर हिन कुटुंब चौक ते घणे ॾींहंनि खां वठी इहे एहतिजाज करे रहिया आहियूं, हीअ धरना हणी रहिया आहियूं, पर अफ़सोस सां चवणो पए थो त कोई बि असांजो नुमाइंदो असां वटि हिनमहिल ताईं न पुॻो आहे। ऐं असां हिननि खे ॿुधाइणु चाहियूं था असां पंहिंजा हक़ वठण खां अॻु में कॾहिं ऐं हरगिज़ न वेंदासीं। असां 27 डिसंबर ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते पाण खे साड़ींदासीं। इन्हनि खे ॿुधाईंदासीं असां माज़ूर आहियूं, लाचार न आहियूं, हक़ वठणु पंहिंजा ॼाणूं था ऐं असां पंहिंजा हक़ वठी पोइ आख़िरी पंहिंजो साह ॾींदासीं। असां माज़ूरनि सां सरासर नाजाइज़ी थी कई वई आहे, जंहिंजे करे असां वसवारनि खे इहा अपील था कयूं त असां माज़ूरनि सां इंसाफ़ कयो वञे। असां पंहिंजो जाइज़ हक़ जो मुतालबो था कयूं। जेका माज़ूर कोटा असांखे मथां गवर्नमेंट जे तरफ़ां ॾिनी वई आहे सा महिरबानी करे असां सां इंसाफ़ करे असांखे ॾिनो वञे, न त ॿी सूरत में असांजो इहो एहतिजाज जारी रहंदो। इहो आहे त कंबर शहदाद कोट ज़िले में हुकूमत तरफ़ां हिन जेके बेपहुच माज़ूर आहिनि इन्हनि सां हक़ थिए थो या न। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शहदाद कोट।